ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा रहूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पड़े वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोन राब्तो थियो आहे। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ैरियत मालूम कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे जल्द सेहतियाबी लाइ दुआ पिण कई आहे। ख़बर अवां से शेयर कई पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पड़े वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोनिक राब्तो थियो आहे। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ैरियत मालूम कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ पिण कई। ख़बर अवां सां शेयर कंदा रहूं नाज़रीन। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा रहूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोनिक राब्तो थियो आहे। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ैरियत मालूम कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ पिण कई आहे। ख़बर अवां से शेयर कई पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोनिक राब्तो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो PB चेयरमैन ऐं पड़े वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोनिक राब्तो थियो आहे। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ैरियत मालूम कई।